अस्सलाम वालेकुम साथियों, आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। दोस्तों, जी तो हिन वक्त सॼी दुनिया में कोरोना वायरस की वबा जे सबब हज़ारें लखें बल्कि करोड़ें माण्हू बेरोज़गार थी चुका आहिनि। कोरोना वायरस जो असर जेको आहे सो सॼी दुनिया सां गॾोगॾु पाकिस्तान ते पिणु थियो आहे। सो इन ई सिलसिले में बेरोज़गार माण्हुनि जे लाइ इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी सरकार तरफ़ां 12,000 रुपया पहिरीं बि ॾिना विया आहिनि, जंहिंजे ॿिए मरहले जो पिणु आगाज़ कयो वियो आहे। सो ॿिए मरहले में हाणे जेकी 12,000 रुपया मिलंदा, जेके लॉकडाउन सबबु बेरोज़गार थी वियल आहिनि, उन्हनि खे मिलंदा, जंहिंजो तरीक़ेकार असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायूं था। सो समूरी ॻाल्हि खे सुठी तरह सां सम्झण लाइ ऐं इनखे अप्लाई करण लाइ तबाही दरख़्वास्त कीअं ॾिजे ऐं कीअं इहे 12,000 रुपया वसूल कजनि, इनके सुठी तरह सां सम्झण जे लाइ वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। ऐं हीअ जेका लिंक आहे, जेका वेब पोर्टल जारी कयो वियो आहे वफ़ाक़ी सरकार तरफ़ां, जिते तव्हां पाण खे रजिस्टर कराए सघो था, जंहिंजी लिंक असां डिस्क्रिप्शन में तव्हांखे ॾींदासीं। त कीअं तव्हां इन फार्म खे भरींदा ऐं जो छा तरीक़ेकार आहे, तो बिना कंहिं टाइम विञाइण जे पाण हलूं था वीडियो के समझण ऐं ॾिसण जी तरफ़। सो दोस्तों, डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक ते तव्हां जॾहिं क्लिक कंदव त हिन क़िस्म जो इंटरफेस तव्हांजे साम्हूं अची वेंदो ऐं तव्हां इन में सभ खां पहिरीं पंहिंजो शनाख़ती कार्ड नंबर तव्हांखे ॾियणो पवंदो। जेको शनाख़ती कार्ड जेको बेरोज़गार थी विया आहिनि उन्हनि जो शनाख़ती कार्ड नंबर तव्हां पंहिंजो पहिरीं डायल कंदव। शनाख़ती कार्ड नंबर ॾियण खां पोइ जेको अॻिते तरीक़ेकार आहे असां तव्हांखे सुठी तरह सां सम्झाईंदासीं, जीअं तव्हांखे समूरी ॻाल्हि सही नमूने सां समझ में अची वञे। सो शनाख़ती कार्ड नंबर मां हिते फर्ज़ी तौरु हिकिड़ो दाख़िल करियां पियो, जीअं तव्हांखे ॻाल्हि समझ में अचे। उन खां पोइ हिते घुरे पियो मोबाइल ऑपरेटर। जेको बि तव्हांजो मोबाइल ऑपरेटर आहे तव्हां क्लिक कंदव हिते मोबलिंक, यूफोन, टेलनार, वार्डोंग मुख़्तलिफ़ घुरे पियो। तव्हां जेका बि सिम आहे उहो तव्हां सिलेक्ट कजो। मूं वटि टेलनार आहे, मां टेलनार सिलेक्ट करियां थो। इन खां पोइ हिते तव्हांखे पंहिंजो मोबाइल नंबर ॾियणो आहे। मिसाल तव्हां टेलनार मूं सिलेक्ट कयो आहे, त टेलनार नंबर ॾियां पियो। हिते पंहिंजो मोबाइल नंबर ॾियण खां पोइ हीअ घुरे पियो तो तस्वीर में दिया गया कोड। सो हीअ जेको कोड ॾिसण में अचे पियो तव्हांखे, इहो पाण खे हिते डायल करणो पवंदो। हीअ लिखियलु आहे 9XD। सो हीअ पाण लिखियोसीं। पोइ चए पियो तस्दीक करें। सो हिते पाण खे तस्दीक करने ते क्लिक कंदासीं। हाँ, जितने अगते घुरे पे तो बराए करम यकीनी बनाएं कि आपकी तमाम ज़ाती तफसीलात दुरुस्त हैं और आपने कोई मालूमात पोशीदा नहीं रखी। अगर फराहम करदा मालूमात गलत साबित हुई तो आपके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी। सो शनाख्ती कार्ड नंबर असां दाख़िल कयो, मोबाइल नंबर, इन खां पोइ अॻिते नालो तव्हांजो अची वेंदो। जेको बि तव्हांजो कार्ड ते नालो लिखियलु हूंदो, जंहिंजो नंबर तव्हां दाख़िल कंदव। सो हाणे अॻिते पुछे पियो तो आपको उजरत योमिया मिलती है थी या माहाना, मतलब तव्हांजी जेका आमदनी हुई रोज़ाने जी बुनियादनि ते हुई, ॾियारी ते हुआ, या तव्हां महीने सिर उहा तव्हांजी आमदनी थींदी हुई। सो हिते त पाण क्लिक कंदासीं। हाणे माहाना या योमिया त उहो तव्हां ते डिपेंड करे थो। तव्हांजी रोज़ानी तव्हांजी आमदनी हुई, ॾियारी वारा आहियो त योमिया सिलेक्ट कंदव। जेकॾहिं माहाना तव्हांजा पघारदार आहियो कंहिंजा, त उहो मंथली जे हिसाब सां, महीने जे हिसाब सां माहाना सिलेक्ट कंदव। त पाण हिते फ़िलहालु योमिया सिलेक्ट करियूं था। हाणे अॻिते पाण हलंदासीं त पुछे पियो पेशा मुंतखब करें, मतिलबु तव्हां छा हुआ, उस्ताद, इलेक्ट्रिशियन, बॉर्ची, भिखारी, XYZ, हजाम, ख़बर, जेको बि तव्हां हुआ, दर्दी, कई ऑप्शन अचनि पिया। सो तव्हां हुते क्लिक कंदव त तव्हांखे छा करिणो आहे। मिसाल पाण हिते योमिया लिखियो आहे त असां हिते करियूं था ज़ाती कारोबार करियूं था। सो इहो सिलेक्ट करण खां पोइ अचे थो आपकी मुलाज़मत किस तारीख़ को ख़तमु हुई। सो हीअ पुछे पियो त तव्हां कहिड़े ॾींहं खां बेरोज़गार थिया आहियो, तव्हांजी मुलाज़मत कहिड़ी तारीख़ खां ख़तमु थी आहे। सो हिते तव्हां पंहिंजो उहो ॾींहुं सिलेक्ट कंदव। जीअं हाणे मिसाल तौरु सिंध में जेको लॉकडाउन शुरू थियो हो, सो मुंहिंजे ख़्याल में मार्च जे 20-21 तारीख़ खां शुरू थियो हो। सो उहा तारीख़ जेको बि तव्हां सम्झो था त भाई हीअ मुनासिबु आहे, उहा तारीख़ तव्हां हिते सेलेक्ट कंदव। सो पाण हिते मिसाल जे तौर ते करियूं था 22 मार्च, वो तव्हां सेलेक्ट कंदव। पोइ उन खां पोइ अॻिते तव्हां खां पुछे पियो क्या आप किसी के लिए काम करते हैं या आप खुद बरसरे रोज़गार हैं। मतिलबु थियो त तव्हां पाण मुरादो पंहिंजी मज़दूरी कंदा हो, पंहिंजो दुकान कारोबार वग़ैरह कंदा हो, या ॿिए कंहिं वटि कमाईंदा हो। सो हाणे जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजो सिस्टम हो हिकिड़ो जंहिंसां तव्हां मुतासिर थिया आहियो, मिसाल तव्हांजो जेको दुकानु हो जेको बंदि थी वियो आहे, त पोइ तव्हांखे करिणो पवंदो अपना कारोबार। जेकॾहिं तव्हां ॿिए कंहिं वटि ॾियारी ते कमाईंदा हुआ, मज़दूरी ते कमाईंदा हुआ, त दीगर करिणो आहे। सो हिते मिसाल पाण करियूं था अपना कारोबार। उन खां पोइ चए थो आपके मालिक, ठेकेदार या कंपनी का नाम क्या है या था।
सो कंपनी जो मिसाल जंहिं बि तव्हां कमु कंदा हो कंहिं बि इदारे वटि या कंहिं अहिड़ी कंपनी हुई या को ठेकेदार हो, मिसाल तव्हां उन वटि कमु कंदा हो, उन जो नालो तव्हांखे हिते ॾियणो आहे। ऐं उन खां पोइ अॻिते हलूं था, चए थो मोबाइल ऑपरेटर। तव्हांखां मोबाइल नंबर घुरे पियो पंहिंजो मोबाइल ऑपरेटर, जेको पाण पहिरीं ॾेई चुका आहियूं, त उहो ऑटोमेटिक हिते अची वेंदो। ऐं इन खां पोइ तव्हां ज़िला मुंतखब करें ऑप्शन अची वियो, आपका ज़िला और तहसील। सो ज़िलो पाण सेलेक्ट कंदासीं, हिते मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि, जेको बि तव्हांजो हुजे उहो तव्हां सेलेक्ट करे सघो था। मिसाल जे तौर ते मां फ़िलहाल ते बदीन ज़िलो सेलेक्ट करियां थो। सो बदीन ज़िलो सेलेक्ट करण खां पोइ हेठि ऑप्शन आहे ॿिए नंबर ते तहसील, मतिलबु तव्हां बदीन जे कहिड़े हिसे में आहियो, कहिड़े तलके में आहियो, तलार आहे, मातली, टंडो भागो, गोलारची। सो तव्हां पंहिंजे हिसाब सां जेको बि तव्हांखे मुनासिबु लॻे, जिथे तव्हां रहो था, उहो सिलेक्ट करिणो आहे। ठीकु आहे साईं। सो फ़िलहाल मां हिते सेलेक्ट करियां थो मातली। इन खां पोइ चए थो मैं तस्दीक करता हूँ कि मेरा ताल्लुक एक गरीब खानदान से है और मेरी मुलाजमत मजदूरी को कोरोना के बायस मुतासर हुई है। मेरे खानदान के किसी फर्द ने ऐसा इमरजेंसी केस के तहत 12,000 रुपये इमदाद हासिल नहीं की। सो हाँ, हिन में इहा ॻाल्हि सम्झणी आहे त जंहिंखे 12,000 मिलिया आहिनि, शायदि उनखे दोबारा न मिलनि, तो हिन में लिखियलु आहे जिनखे न आहिनि मिलिया त उहे अप्लाई करे सघनि था। सो हाणे हीउ जेको टिकलो तव्हांखे ॾिसण में अचे पियो हिकिड़ो, इन ते तव्हां थोरो दॿाए पींदव त हिते टिक मार्क जो निशान अची वेंदो। तो हीउ टिक मार्क जो निशान, इन खां पोइ तव्हां कंदव जमा कराए। पोइ जीअं तव्हां जमा कराए जो ऑप्शन ते क्लिक कंदव त तव्हांजी जेका आहे दरख़्वास्त फॉरवर्ड थी वेंदी। ऐं पोइ तव्हांखे जेको आगाही वारो SMS आहे, उहो तव्हांखे उन ई नंबर ते ईंदो, जेको नंबर तव्हां हिन दरख़्वास्त में ॾिनो आहे। सो दोस्तो, हीअ हिन असांजी अॼु जी वीडियो। तो वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। उमेदु आहे तव्हां ॻाल्हि सुठे नमूने सां समझ में अची वई हूंदी। सो दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।